त सरकारी अस्पताल में अगर हिननि जी ट्रीटमेंट सुठी थींदी त पोइ प्राइवेट अस्पतालनि में केरु वेंदो। जेके वीज़ा ते आहिनि, जेके लखे रुपया पघारूं था खणनि, उन्हनि जूं अस्पतालूं प्राइवेट जेके क्लिनिकूं आहिनि उहे त तबाह थी वेंदियूं, उहे त वीरान थी वेंदियूं नी। हिननि जो रवैयो इन जे करे सरकारी अस्पतालुनि में एॾो जारहान आहे त जीअं हिते सरकारी अस्पताल में को मरीज़ अचे ई न, को गरीब अचे ई न, त जीअं हिननि जो धंधो थिए। प्राइवेट क्लिनिक में त हे वॾियूं वॾियूं फीसियूं का त कुहारा खयूं बीठा आहिनि, मरीज़नि खे कटिन था बीठा हुते 40,000 60,000 70,000 करे हिननि जा रेट आहिनि। कोई चेक इन बैलेंस नथो करे, सदा कोई अस्पताल में न हूंदो आहे, इहे वीज़ा ते हूंदा आहिनि। अॼु इहे काॾां अची विया आहिनि, पुछाणो त थिए न हिननि खां त तव्हां डॉक्टर एतिरा बि आहियो छा? असांखे त ख़बर ई न आहे त कोई एतिरा डॉक्टर आहिनि जेके पघारूं था खणनि, मुफ़्त जूं पघारूं, हराम जूं पघारूं था खाइनि। हिननि जा एॾा असासा के मिनिस्टर जा बि एतिरी मिल्कतियूं असासा न हूंदा ऐं उन्हनि जो बैंक बैलेंस न हूंदो जेतिरो इन्हनि डॉक्टरनि वटि माल आहे। इहो ग़रीबनि मां था कढनि नी, ग़रीबनि खे था निपोड़नि ऐं सरकारी अस्पताल खाई तबाह करे छॾी अथऊं, भींग करे छॾी अथऊं। सुञो सॼी तबाह थी वई अस्पताल में आहे छा? खाली स्ट्रेचर आहे, बस बिल्डिंग आहे, बाक़ी त कुझु कोन्हे को, काई टेस्ट कोन्हे का, कोई बि न सिटी स्किन, न एक्सरे मशीन, न हिननि वटि का लेबोरेटरी, न हिननि वटि को रत जो अरेंजमेंट, न हिननि वटि को एसियू, न पखा, न सफ़ाईअ जो सिस्टम। सॼियूं पघार MS खाए ऐं वंडे विराए डॉक्टरनि खे ॾे, उन खां पोइ मौज मस्तियूं। ग़रीब माण्हू वीचारो धिकनि में सूरनि में। इहे न आहे डॉक्टर।